दादू बरसा गोट सीता विलेज में PPMN रफ़ीक अहमद जमाली अगूणी MPA ऐं PP अगवान सैयद मोहम्मद शाह सां सीता विलेज के कच्चे वारे इलाइक़े सीता विलेज का अली अहमद चांडियो ताईं 2 करोड़ रुपयनि की लागत से ठहियल रोड ऐं सीता विलेज के रूरल हेल्थ सेंटर जो इफ्तिताह कयो। उन मौके ते MNA रफ़ीक अहमद जमाली ऐं सैयद मोहम्मद शाह वॾे अवामी मेड़ के खिताब कंदे चयो त न्याज़ी सरकार अवाम के मायूस कयो आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी जो लॉन्ग मार्च इमरान खान के घर बेरो करण में अहम किरदार अदा कंदो। हिननि चयो त चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी की क़यादत में 27 फरवरी ते निकिरंदड़ अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुंची नाहल हुक्मराननि मां अवाम की जान आजी कराईंदो। न्याज़ी सरकार जे गलत पॉलिसियुनि सबब महंगाई गुरबत ऐं बेरोजगारी अवाम खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। मुल्क जो अवाम PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी तरफ़ वांझाए रहियो आहे। तकरीब में अॻवाननि जो चवणु हो त सीता विलेज में CC ब्लॉक ड्रेनेज ऐं प्योर मसूकंडाई में CC ब्लॉक अस्पताल रोड पाट शरीफ जो रोड आंदल चांडियो बोराम चांडियो ऐं ॻोठ पल में CC ब्लॉक जो कम मुकम्मल करायो वियो आहे। प्यारो स्टेशन का पाट शरीफ ताईं रोड मंजूर थियो आहे जंहिंजो कम जल्द शुरू थींदो। हिननि चयो त भंडमाड़ी रोड जो कम पिण जल्द मुकम्मल करायो वेंदो। अॼु खुशनसीबी असांजी आहे जो ही 4.5 करोड़ जी स्कीम अस्पताल तव्हांजे साम्हूं ऐं पूरे दादू ज़िले में तो चवां मां कच्चे जो इलाइक़ो जेको बि आहे शाह पंजे खां वठी राधण खां वठी वेंदे सेवण ताईं कंहिं बि कच्चे जे इलाइक़े में अहिड़ी अस्पताल कान्हे। ये अस्पताल 4.5 करोड़नि जे ख़र्च सां ठही आहे। करोड़ सवा जो सामान ईंदो, बेड, एक्सरे, अल्ट्रासाउंड हे ईंदा, डॉक्टर हूंदा हिते, डॉक्टराणी रहंदी हिते, एम्बुलेंस ईंदी ऐं इंशाअल्लाह ताला त हर ग़रीब जो अॼु तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो ही BHU मां बेसिक हेल्थ यूनिट मां RHC जेका थियो आहे उहो साईं जे यकीनन हिते जेके बि स्कीमूं थियनि थियूं उहो साईं मोहम्मद शाह हिन इलाइक़े जो जेको आहे उन जी नुमाइंदगी उन जो जेको आइडेंटिफाई कंदो आहे त असां उहे स्कीमूं जेके आहिनि उहे ॾींदा आहियूं। ऐं अलाह जी महिरबानी आहे त इन्ही वक़्त में थोरे वक़्त में उहो साॻियो कसर जेका आहे उहा पूरी थी आहे हिन इलाइक़े जी। जो ये रोड रस्ता ये BHU हिन में एम्बुलेंस भी मिली चुकी आहे उहा इन करे बिहारी वई हुई छाकाणि त मां ही 4 बेसिक हेल्थ यूनिट मां RHC कराया। हिकिड़ो सीता विलेज, हिकिड़ो मुंहिंजो ॻोठ जो बहावलपुर आहे, फुलजी विलेज आहे ऐं जेको आहे वाही पांदी आहे। इन चइनी रूरल हेल्थ सेंटर जो जेके एम्बुलेंस आहिनि उहे बि अची चुकियूं आहिनि जेके डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर वटि जेको आहे बीठियूं आहिनि उहे मिलंदियूं। हिन जी SNE जे लाइ बि लिखियो आहे ऐं उन जे लाइ बि कोशिशि कयूं पिया त उहा SNE बि हिननि जी थी वञे जीअं उन्हनि जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा पूरी थिए। जीअं ही 24 कलाक हले, सिर्फ़ु हिकिड़ी सोढ़ी बिल्डिंग न हुजे पर हिते इन्हनि ग़रीब माण्हुनि जो बेपाच माण्हुनि जो हेठि कच्चे जा माण्हू जेकॾहिं 2 कलाक पंहिंजो मरीज़ दादू ताईं खणी ईंदा त उनजी हालत छा थींदी। पर जेकॾहिं इहा सभु सहूलियतूं तव्हांजूं हिते आहिनि त मां सम्झां थो इहा वधीक बहितर ॻाल्हि आहे। जहिड़े तरीक़े सां कच्चे मां तव्हां मोटरसाइकिल ईंदा हूंदो त धूड़ में तव्हांखे केरु शहर में सुञाणंदो बि न हूंदो, पर उहो रोड जेको आहे उहो सीता खां वठी भनमाड़ी ताईं थियो आहे कच्चे जे इलाइक़े में। इहा पीपल्स पार्टी जी हुकूमत जी तव्हां सां मोहबत जो इज़हार आहे ऐं साईं मोहम्मद शाह इहे सभु जेके आहिनि स्कीमूं जेके आइडेंटिफाई कयूं आहिनि उन्हनि ते अमल थियो आहे। उन खां सवाइ तव्हांखे मां ॿुधायां त साईं मोहम्मद शाह खे ॾाढी ॾुखियाई थींदी आहे जो मुख़्तलिफ़ टर्न करे हेॾे होॾे वेंदो आहे। मूंखे उन ॻाल्हि जो ॾाढो अहसासु थियो त मां चयो साईं तव्हांखे को सिधो रस्तो ॿुधा उहो तव्हांखे कराए ॾियूं। जेको असां इरफान ज़फ़र लगारी साहिब खां उहा स्कीम 10 करोड़ रुपए जी वरिती आहे। जेको ककड़ खां सिधो पुराणो रस्तो ईंदो जेको सिधो डायरेक्ट जेको आहे सीता विलेज में लॻंदो ऐं साईं सिधो हितां गाॾी कढी सिधो ई वञी इंडस हाईवे ते पहुचंदो इंशाअल्लाह। असां खां तमामु घणो परे सियासी तौर ते साईं रहियो उन ॻाल्हि जो अहसासु असांखे थिए पियो छाकाणि त चवंदा आहिनि त जंहिंखे आज़माइणो हुजे उन सां लेती लेती कयो या उन सां सफ़र गॾु कयो। तव्हांखे माण्हू जी ख़बर पइजी वेंदी नियत जी ऐं हुनजी दोस्ती जी कहिड़े तरीक़े जो आहे, कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे।
असां साईं सां ॿई करे ॾिठियूं आहिनि, सफ़र बि करे ॾिठो आहे, लेती लेती ॿिन्ही जो भलो आहे ॾाढो। तंहिंजे करे साईं तव्हां सां इंशाल्लाह ज़िंदगी भर जो साथ हूंदो। पार्टी जो त साथ आहे, पर इंशाल्लाह ताला जंहिं तरीक़े जा तव्हांजी ख़ुशामद कोन्हे, पर जेतिरी नेक नियत ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां साबित कदम रहियो त तव्हां बाक़ाइदे इन जे मुस्तहिक़ आहियो त तव्हां सां पार्टी वाइदो कयो आहे। उन बुनियाद ते तव्हांखे ॿुधायां थो, हिननि इलाइक़े वारनि खे ॿुधायां थो, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो इंशाल्लाह जॾहिं बलदियाती इलेक्शन थियण वारी आहे उनजो चेयरमैन थींदो। मां चवां थो मां इहो ॿुधायां थो त इहा ईदगाह पाण ठाराइजो ऐं ॿी बि जेके स्कीम रहियल अथव जेकॾहिं चवंदो त ईदगाह मां ठाराए ॾींदुसि, पर जेको आहे सो मां सम्झां थो कुझु कमु पंहिंजे लाइ बि रखो त वधीक बहितर आहे, तव्हांजो पोइ उन्हनि शयुनि ते बोर्ड लॻे। दोस्तो, पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, सदाईं अवाम जी ॻाल्हि कई आहे, चाहे इक़्तिदार में हुजे या इक़्तिदार खां ॿाहिरि हुजे। हींअर तव्हां ॾिसो था जेकॾहिं उन्हनि पीटीआई खे का जेकॾहिं वोट ॾिनो हूंदो त अॼु मथो मुंहुं पिटंदो हूंदो त बाबा अॼु ग़रीब माण्हू जो गुज़र नथो थिए, का सफ़ेद पोश जो गुज़र नथो थिए, का ऑफिसर जो गुज़र नथो थिए, हारी जो गुज़र नथो थिए, ज़मींदार जो गुज़र नथो थिए। साईं खां पुछा कयो त आबादी थो करे त हींअर ख़बर पवे थी त DAP घणे आहे। जेका मौलवी चयो त बाबा वाइज़ में मदीने आवां मदीने जवां त अॻियां रड़ थियसि मौलवी साहिब इहो किराए जी ख़बर थी त केतिरो आहे। हींअर यकीन कयो त जेकॾहिं इहे सभु हर केण तव्हां सभु शयूं ॿधो हिकिड़े एकड़ ते ऐं उन्ही जो वरी जेकॾहिं हारी फ़सुल रहे थो उन हारी सां हिसाब कयो त हारी खे अंगो चुकोले ते आहे, उनखे कुझु बचे ई कोन थो। त इहो अवामी पार्टी ऐं अवामी हुकूमत जो जेको आहे सो निशानी आहे। सदाईं पीपल्स पार्टी अचे थी त ग़रीब माण्हू हारी ख़ुशहाल थो थिए, ज़मींदार ख़ुशहाल थो थिए, तव्हांखे पंहिंजे जिन्सुनि जा सही अघ मिलनि था। हींअर तव्हांजी कणिक जो अघु सिंध गवर्नमेंट वधायो आहे, फेडरल कोन वधायो आहे, छाकाणि त हुननि खे तव्हां माण्हुनि सां को मुहबत कान्हे, को हुननि खे जेको आहे सो लाचार कोन्हे, हू सिर्फ़ु जेको आहे सो सरमाएदार आहिनि, हुननि खे अवाम सां कॾहिं मुहबत रही कोन्हे। हीअ तव्हांजी पार्टी आहे ऐं इंशाल्लाह ताला इहे सभु ॻाल्हियूं ॾिसी करे असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, जनाब आसिफ अली ज़रदारी साहब 27 तारीख़ ते जेका कॉल ॾिनी आहे उहा कराची खां जेको आहे इस्लामाबाद ताईं, ऐं इन्ही लॉन्ग मार्च में इंशाल्लाह ताला ही जेका अवाम दुश्मन हुकूमत आहे फेडरल जी, इहा ज़मीन दोज़ थींदी ऐं तव्हांजो राज क़ाइमु थींदो, तव्हांजी वरी ग़रीबनि जी अवाम जी हुकूमत क़ाइमु थींदी ऐं बिलावल साहब वरी तव्हांजो प्राइम मिनिस्टर थींदो। जेके रहियल कम आहिनि इहे जेके ट्रांसफार्मर चओ था, हिन ट्रांसफार्मर फेडरल गवर्नमेंट असांजी न आहे, ग़रीबनि जा लाथा था वञनि, ॻोठनि जा ॻोठ कटिया पिया आहिनि, छाकाणि त हुननि जो को तालुक़ ई न आहे। पर जेकॾहिं अवामी हुकूमत आहे त तव्हां हिते ॾिसो त को बि अहिड़े शहर न हो जिथे का लाइट कटिजे या कंहिंजो को ट्रांसफार्मर लहे। इंशाल्लाह दुआ कयो, फेडरल गवर्नमेंट तव्हांजी आहे, फ्यूचर तव्हांजो आहे ऐं मुस्तक़बिल में इहे सभु जेके मसाला आहिनि सभु हल थींदा। साईं मोहम्मद शाह जो हुकुम खपे, जेके ॿियूं जेके बि स्कीमूं हूंदियूं इंशाल्लाह ताला साथ सां उनजे सलाह सां हिन इलाइक़े जी हर इलाइक़े जी पूरे ज़िले दादू जी ख़िदमत थींदी जहिड़े तरीक़े सां थिए थी। ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो ही पीपल्स पार्टी जी कामयाबी आहे इन प्यार मोहबत सां, छाकाणि त हिते ही जलसा करणु ते वॾो टाइम अपोजिशन में रहियासीं। हे जेके स्कूल आहिनि इन्हनि में असांखे पोलिंग वारे ॾींहुं एजेंट बि कोन मिलंदो, असां दादू मां सफ़ाफ़ जा उहिदेदार उहे मोकिलींदा हुआसीं जेके हिते जेको आहे सो एजेंट वेहंदा हुया। अॼु उते साईं पाण जीअं पुट जा नारा थो हणे, इहा पीपल्स पार्टी जी कामयाबी आहे ऐं असांजी कामयाबी आहे। इहा को ज़ोर ज़बरदस्ती वारी ॻाल्हि न आहे, हीअ प्यार मोहबत वारी ॻाल्हि आहे, बराबरी वारी ॻाल्हि आहे। इन जे करे ई जेको आहे सो जेके माण्हू कंहिंखे अॻुवाण थी ऐं ॿियनि खे माण्हू सम्झंदा हुया उहे अॼु अकेला आहिनि। उन्हनि खे ॻाल्हाइण जे लाइ सिर्फ़ु इहो हूंदो आहे त कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइनि, पर असां सिर्फ़ु पंहिंजी कारकरदगी ॿुधाईंदा आहियूं, असां तव्हांजे लाइ छा कयूं पिया ऐं छा कंदासीं। इन जे लाइ उहे अकेला आहिनि। अलाह जी महिरबानी सां सॼो ज़िलो दादू जेको आहे उहो पीपल्स पार्टी थी चुको आहे ऐं इंशाल्लाह ताला ईंदड़ इलेक्शन में चाहे बलदियाती थिए या जनरल इलेक्शन थिए, इन्हनि
मुखालफ़न जूं तव्हांजी मदद सां तव्हांजे वोट जे ज़रिए इन जूं ज़मानतूं ज़ब्त कराईंदासीं। उन मौके ते पीपी अगवान सैयद नूर मोहम्मद शाह, सैयद अली मुराद शाह, सैयद अल्ताफ हुसैन शाह, रेस बाबन खान पंवर, गुलाम शबीर अबड़ो, इरफान सोलंकी, खलील शेख, रफ़ीक अहमद मीरानी, मुमताज़ जमाली, खालिद मीरानी, PPUC पक्को सीता जो सदर अब्दुल्ला मेमून, जनरल सेक्रेटरी वहीद काशकेली, अब्दुल समी सुमरो, डॉक्टर जावेद, नजीब सुमरो, नज़ाकत चन्ना ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।